अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां अली हसन अब्बासी ऐं मां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। जीअं त कंहिं बि ॿोलीअ जे ख़ुशहाल ऐं सगारे हुअण जो दारोमदार उन ॿोलीअ जे लिखजंदड़ ऐं छपजंदड़ अदब ते हूंदो आहे, अहिड़ी तरह उन छपजंदड़ अदब में वरी अख़बारी हफ़्तेवार सिफ़ा, 15 रोज़ा मैगज़ीन ऐं माहवार रिसाला उन अदब खे वधाइण ऐं विझाइण में हिकु नर्सरी जो किरदारु अदा कंदा आहिनि ऐं उन सां गॾोगॾु माज़ी, हाल ऐं मुस्तक़बिल जी अदबी, सियासी, समाजी ऐं सक़ाफ़ती तारीख़ पिणु सर्जींदा आहिनि। उन अमल में जीअं माज़ीअ में कुझु माहवार रिसालनि जहिड़ोक रूह रिहाण, सुहिणी, सोजरो, आरसी जहिड़ा माहवार रिसाला जेके हिन वक़्तु छपजनि त कोन था ऐं न ई उन्हनि जा सींगारींदड़ हिन दुनिया में मौजूदु आहिनि, पर उन्हनि जेको किरदारु अदा कयो ऐं सिंधी अदब जी जिदोजहद खे शोहरत जे जन बुलंदियुनि ते पहुचायो उनखे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। साॻी तरह मौजूदा वक़्त में अमरता पब्लिकेशन जो माहवार रिसालो अमरता, जंहिंमें अदबी सिन्फ़ुनि जो हर वण खे मिलंदो, मिसाल तौरु क्लासिकल अदब, शाइरी, तर्जुमो, तज्ज़ियो, तहक़ीक़, कहाणियूं, सफ़रनामा, नाविल, परॾेही अदब, फ़िल्म, मतिलबु अदब जे बाग़ में पोखियल हर गुल अव्हांजे ज़हन, सोच ऐं अहसास खे पंहिंजी ख़ुशबू सां मुअतर कंदे नज़र ईंदो। माहवार अमरता जो एडिटर फ़क़ीर मोहम्मद ढोल। हीउ रिसालो जेकॾहिं मथे खयल नालनि खां बहितर न त उन्हनि खां घटि बि नाहे ऐं सिंधी अदब में हीउ रिसालो बि पंहिंजा न मिटजंदड़ निशान ज़रूरु छॾे वेंदो। मुंहिंजे हथनि में मौजूदु डिसंबर 2023 ईस्वीअ जो शुमारो आहे, जंहिं मां 2 हिस्सा जे ख़िदमत में पेश कंदुसि। सिंधी क्लासिकी शाइरी, मौलवी हाजी अहमद मलाह जी ग़ज़ल ऐं परॾेही अदब मां रबिंद्रनाथ टैगोर जी तर्जुमो थियल नज़म। उन खां अलावा हिननि मुख़्तलिफ़ मौक़नि ते ख़ुसूसी नंबर बि कढिया आहिनि, जहिड़ो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई नंबर ऐं वलीराम वलिब नंबर। हिननि जी एड्रेस आहे अमरता छापघर, मेज़नाइन फ्लोर 1, बासम चैम्बर्स, गाॾी खातो, हैदराबाद, सिंध। मोबाइल नंबर अथनि 0300308530। सिंधी क्लासिकी शाइरी ग़ज़ल पसण लए तुंहिंजे, मौलवी हाजी अहमद मलाह। पसण लए तुंहिंजे परदे सां पिरी पेनार थी आयुसि, बिलो कर को भला जानी बदन बीमार थी आयुसि। न लहंदो हुस्न जी हद को, नसानी ॿियो सिधे कद को, संदहि वाटुनि मथां सदको सॼण सदबार थी आयुसि। अव्हांजे बाग़ में बुलबुल कंदा हा गुफ़्तगू गुलफल, ॿुधी हुस्न जो हुलहुल पखी आचार थी आयुसि। लंघे अहमद उमिरि सारी, कंधे ज़ारी मथे ज़ारी, तो बख़्शण हार वटि बारी बंदो बदकार थी आयुसि। रबिंद्रनाथ टैगोर नज़म। जॾहिं को बि तुंहिंजो सॾु न वराए त अकेलो ई वधंदो रह, अकेलो हल, अकेलो वध, अकेलो हल। जॾहिं हर कोई पंहिंजे बात सिबी छॾे, ओ मुंहिंजा बदकिस्मत दोस्त। जॾहिं को बि आवाज़ उथारण जी जुरत न करे सघे ऐं जॾहिं हर माण्हू ख़ौफ़ मंझां तोखां मुंहुं मोड़े छॾे, तॾहिं तूं खुलीअ दिलि सां पंहिंजे आज़ाद ज़हन सां जेतिरो ॾाढियां ॻाल्हाए सघीं अकेलो आवाज़ उथार, अकेलो ई वधंदो रह, हलंदो रह। जॾहिं हर कोई तोखां फिरी वञे, ओ मुंहिंजा बदकिस्मत दोस्त। जॾहिं हर कोई भॼी वञे ऐं जॾहिं ॾुखियनि रस्तनि ते हलंदे कोई बि तुंहिंजो साथ ॾियण लाइ मुड़ी तो ॾांहुं न ॾिसे, तॾहिं रस्ते जे सख़्तियुनि बावजूदि तूं अकेले सिर कंडनि खे पंहिंजे रत सां रंगियल पेरनि हेठां लताड़ींदे अकेलो ई वधंदो रह, हलंदो रह। जॾहिं को बि रोशनी न रखंदो हुजे, ओ मुंहिंजा बदनसीब दोस्त।
जॾहिं को बि तोखे रोशनीअ जी राह न ॾेखारे, जॾहिं हर कोई गजगोड़ तूफ़ान वारी अंधेरी राति में तुंहिंजे लाइ पंहिंजा दरवाज़ा बंदि करे छॾे, तॾहिं उन तूफ़ानी खिवण जे रोशनीअ सां पंहिंजे पासराटियुनि खे जलाए करे अकेलो रस्ते खे रोशन कर, अकेलो ई वधंदो रह, हलंदो रह। मुतर्जिम अलीशेर कीरियो।